सब्र जो बदिलो। क़ुरान में सब्र जी बेहद ताक़ीद कई वई आहे। इरशाद थियो आहे त अगरि को शख़्स तव्हांजे मथां का ज़्यादती करे त तव्हां सब्र अगरि न करे सघो त तव्हांखे ओतिरो ई करिणो आहे जेतिरो हुन तव्हां सां कयो आहे। पर इहा सिर्फ़ु रुख़्सत जी ॻाल्हि आहे, न त आला दर्जो त इहो आहे त तव्हां उनखे माफ़ करे छॾियो ऐं इंतकाम जे बजाए इस्लाह जो अंदाज़ इख़्तियार करियो। अगरि तव्हां ईअं कंदव त तव्हांजो अजर अल्लाह जे ज़िम्मे हूंदो ऐं तव्हांखे को बि नुक़सान न थींदो। दुनिया जी ज़िंदगीअ में हर ईअं थिए थो त हिकु शख़्स खे ॿिए शख़्स खां तकलीफ़ पुॼे थी। कॾहिं हिकु माण्हू कंहिंखे कॉल ॾिए थो पर पोइ उहो पूरो नथो थिए। कॾहिं को माण्हू पंहिंजे पाण खे मज़बूत पोज़ीशन में ॾिसी कमज़ोर माण्हूअ सां नाइंसाफ़ी करे थो। कॾहिं को माण्हू शिकायत थियण ते ॿिए माण्हूअ खे वढे टुके बर्बाद करण ते तुलिजी थो वञे। कॾहिं को माण्हू मौक़े मां फ़ाइदो खणे थो ऐं पंहिंजे साथीअ खे हिकु जाइज़ हक़ ॾियण लाइ तयारु नथो थिए। कॾहिं कंहिं माण्हूअ जी तरक़ीअ खे ॾिसी माण्हू जे अंदरि हसद पैदा थिए थो ऐं उहो नाहक़ पंहिंजे भाउ खे बर्बाद करण लाइ तयारु थी थो वञे। हाणे अक्सर ईअं थिए थो जेको शख़्स मज़लूम आहे उन जे दिलि में ज़ालिम लाइ बाहि भड़के थी। हूअ हुन जी ज़्यादतियुनि खे भुलाइण ऐं उनखे माफ़ करण ते आमादा नथो थिए। इन में शक कोन्हे त अहिड़नि मौक़नि ते दिलि जे ज़ख़्म खे भुलाइण इंतिहाई मुश्किल कमु आहे। पर जे माण्हू ईअं करे त इहो मामिलो अल्लाह जे मथां विझी छॾे, उहो अल्लाह जी ख़ातिर इन खे बर्दाश्त करे वठे त इन जो इहो अमल कॾहिं बि रायगा न वेंदो। जेका शइ हू इंसाननि खां हासिल न करे सघियो हू पंहिंजे ख़ुदा खां हासिल करे रहंदो। हिकु माण्हू जॾहिं कंहिंखे को कौल अंजाम ॾिए थो त ॼण हू उनखे बैंक जो चेक ॾेई रहियो आहे जेको अमल जे वक़्तु पेश कयो वञे सघिजे। पर अमल जे वक़्तु जॾहिं हू कौल खां फिरी थो वञे ॼण हुन काग़ज़ी चेक ते लिखी ॾिनो, पर जॾहिं हुनजे खाते में रक़म वठण जो वक़्तु आयो त हुननि खे ॾियण खां इनकार करे छॾियो। अहिड़ो तजुर्बो कंहिं इंसान लाइ तलख़ तरीन तजुर्बो आहे, पर जे अगरि हू सब्र करे त ख़ुदा जो वाइदो आहे त उहो पंहिंजे तरफ़ खां उनखे बदिलो ॾींदो। जेको चेक इंसानी बैंक मां कैश न थी सघियो उहो ख़ुदाई बैंक में कैश थींदो, ख़्वाह दुनिया हुजे या ख़्वाह आख़िरत हुजे।